सकीना सलामुल्लाह अलैहा जी मुसीबत जा जुमला पढ़िया। मां भी चवां थो कुछ जुमला हुसैन जा बयान कयां। एडो कोई प्यार हो हुसैन जो धीअ सां जो हुसैन फरमाईंदा जंहिं घर में रुबाब ऐं सकीना न हुजे उहो घर मूंखे जंगल वांगुरु वैरान लॻंदो। धीअ जो वरी एतिरो प्यार जो पीउ जे सीने खां सवाइ सुम्हंदी न हुई। बसि अज़ादारो मोमिनो हुसैन मौलाजन जो हिकु दफ़ो सफ़र ते विया न। मौलाजन सफ़र तां मोटिया हुसैन रुबाब साम्हूं वेही फरमाए थी मौला एॾो कोई सकीना सां प्यार कयो अथई एतिरो कोई प्यार ॾिनो अथई मौला जॾहिं खां सफ़र ते विया हो सकीना तव्हां खां बाद सुती नाहे। मौला या त धीउ खे साण वरितियो वेंदो कर या चएसि मां बि त मां हुअसि जिते चवांसि उते सुम्ही पए। ॾींहं जो दादारो मोमिनो जी गोद में साईं सकीना वेठी न। हुसैन मौला फरमाइनि था सकीना तोखे ख़बर आहे मर्दनि जो कमु आहे सफ़र ते वञणु। सकीना बि अमीरनि जो धीउ तूं करबला जे ग़रीब जी धीउ आहे। सकीना अमीरनि जो धीउ नाज़ करियूं ग़रीब जो धीउ नाज़ न करियूं। सकीना मां जो कॾहिं सफ़र ते वञा जिते रुबाब चवई उते सुम्ही पइजां। जीअं जो गोद में वेठी न ये नंढड़ा नंढड़ा हथ बाबे जे गर्दन में विझी भाकुर पाए थी बाबा जॾहिं तव्हां सफ़र ते वञो मुंहिंजे भाउ अकबर खे पार तक वञा उहो मूंखे सीने ते सुम्हारे। अदादारो मोमिनो हुसैन रोई फरमाईंदो सकीना तोखे ख़बर आहे मुंहिंजी अकबर खां सवाइ सरदी न आहे। जंहिं सफ़र ते मां वेंदो मूंसां अकबर साण सफ़र ते हूंदो बाबा पोइ भला मुंहिंजे वॾे भाउ सजाद खे पार तक कजां। हुसैन रोई फरमायो हूंदो सकीना जॾहिं असां सफ़र ते वेंदासीं न सजाद मजबूर हूंदो हथनि में हथकड़ियूं पेरनि में बेड़ियूं गले में तो सजाद वटि तुंहिंजे सीने ते संभालण जेतिरो टाइम बि न हूंदो। वाक़ई नज़ादारो मोमिनो पीउ भाउ जे कातिलनि जो चमाटूं खाईंदी अस्कलान में उठंदी घोड़नि सां डोड़ंदी बाज़ारुनि जा सफ़र कंदी सहरान ऐं बयाबनि जा सफ़र कंदी। हुसैन जी धीअ बाज़ार जे हिकु मोड़ तां गुज़रे पई। शिमिर कमीने उन घोड़े जे गर्दन में जंहिं घोड़े जे गर्दन में गाज़ी जो सिर लटकियल हो शिमिर उन जे चेहरे ते जीअं जो ज़रब आहे न चाबुक जो हयो उमर बिन साद सॾु करे चयो शिमिर कॾहिं बि हैवान जे चेहरे ते ज़रब न हणंदो कर। मुस्तफ़ा जी हदीस आहे हैवान इन चेहरे सां अल्लाह जी इबादत कंदो आहे। मुस्तफ़ा झलियो आहे कॾहिं हैवान जे चेहरे ते ज़रब न हणंदी आहे। जीअं जो शिमिर खे उमर बिन साद नज़र अचा साईं सकीना रोंदी रोंदी सजाद जे क़रीब अची सजाद इन्हनि खे चइजे हैवान के चेहरे ते इन लाइ न मारबो आहे जो हैवान चेहरे सां अल्लाह जी इबादत कंदो आहे। इन्हनि खे चयो मां त हुसैन जी धीउ हैवान जे इन चेहरे सां अल्लाह जी इबादत कंदो आहे मां त हुसैन जी। इन्हनि खे चयो जिते वड़ी न मूंखे मार मूंखे मुंहं ते चमाटो न सजाद करबला का शाम ताईं जी दिल थी चे मुखे जे मोते चमाटो बस अदादारो मोमिनो बाज़ारों निभाईंदी हुसैन जे सीने ते सुम्हण वारी सकीना ज़िंदा बाज़ार निभाए दरबार शाम में पहुती। बहूर उमार लिखे तो तख्त ते यजीद वेठो तख्त जे साम्हूं सैयदनि जा कैदी बाड़ा कैदी मस्तूरा सादात कैदी थी बिठियूं पूर्व लिखे तो जीअं जो साईं सकीना ते यजीद जी नज़र पई न यजीद जीअं जो साईं सकीना ते नज़र पे साईं जो हाल इहो हिकु हथु चेहरे ते ॿियो हथु गर्दन ते हिकु पैर ज़मीन ते रखी पई साईं गुरू साईं सकीना ॿियो कदम खणे पई। यजीद जी जीअं जो साईं ते नज़र पई न यजीद साईं सां हम कलाम थियणु चाहियो साईं सां ॻाल्हाइणु चाहियो। साईं गले जे तंग रसीअ ॾे इशारो करे चयोसि मुंहिंजो आवाज़ निकिरे ई नथो मुंहिंजे गले में तंग रसी बदल आहे मुंहिंजो आवाज़ निकिरे नथो। साईं इशारे सां चयोसि मुंहिंजी गले में तंग रसी बदल आहे। यज़ीद हुकुम करे चयोसि शिमेर इन नंढी मौसमा जे गले जी तंग रसी लाइ मैं सां ॻाल्हाइण थो चाहियां। साईं गुरू साईं सैयदा माफ़ कजां कर जुमिलो सख़्तु साईं सकीना गले जे तंग रसी ॾे इशारो करे चयोसि मुंहिंजो आवाज़ निकिरे नथो। यज़ीद हुकुम करे चयोसि शिमिर इन नंढड़ी मौसमा जे गले जी तंग रसी लाइ मैं सां ॻाल्हाइण थो चाहियां। शिमिर जो अॻे वधियो न साईं हथ जे इशारे सां चयोसि वेझो न अचिजां शामे ग़रीबा में दामन के बाहि लॻल ई जलण पसंदि पई कयां हमीद खे वेठो अचणु न ॾिनो
मुझे गले जी तंग रसी लाए तो मुझे भाव सजाद लाए खुदा तव्हांजा वेण कब्रे ज़हरा ताईं पहुंचाए खुदा तव्हांखे सजाद इमाम जो भरियल दरबार में हथनि जूं कड़ियूं साईं गुलमर साईं लथियूं सजाद इमाम भेण जे करीब अची फरमाईंदा भेण एॾो प्यार अथई पहिरियों पंहिंजा ज़ेवर न वरी बि मुंहिंजा ज़ेवर न हरई भेण तुंहिंजी वॾी महिरबानी पहिरियों पंहिंजा ज़ेवर न वरी बि साण सकीना जे गले जी तंग रसी नथी यज़ीद मुखातिब जो ठीक आ मौसमा गले में तंग रसी हिकु हथ हिन ते हिला हुई ॿियो हथ चेहरे ते छो थई साइण अजीब जुमिलो चयो साइण रोई जॾहिं मां हथ सां परदो बणायूं बीठी तुंहिंजा बदमाश दरबार में बीठनि मां ज़हरा जी धीअ हथ सां मुंहुं लिकायूं बीठी यज़ीद चयो मौसमा तुंहिंजी अञा उमिरि 9 साल न आहे तो ते अञा परदो वाजिब ई न आहे 9 सालनि जे न्याणे त शरीयत में परदो वाजिब आहे तूं त अञा 4 सालनि जी आहे तो ते अञा परदो वाजिब ई न आहे सैयदा माफ़ कजा साइण अजीब जुमिलो चयो साइण रोई चए थी क़ुर जी आयत नंढी हुई या वॾी एतिराम में बराबरि हुजो ओ मां ज़हरा जी धीउ आहियां हथ सां परदो बणायूं बीठी आहियां कुरान जी आयत नंढी हुजे या वॾी एतिराम में बराबरि हूंदी हुन मां ज़हरा जी धीउ हथ सां परदो अजरुकुम अल्लाह यज़ीद चयो मौसमा ठीकु आहे भला इहो हिकु पेर ज़मीन ते रखे थी ॿियो खणे छो थी साइण रोई करे चई तुंहिंजा कमीना मूंखे उठने घोड़नि सां डोड़ाईंदा 9 कलाकनि खां बी थकिजी पिया असां सैयद नमाज़ खां सवाइ कॾहिं एतिरो बीठा ई न मां दरबार में बी थकिजी पई यज़ीद चयो सकीना जे थकिजी पिया हिन दरबार जो मालिक मां हिन हुकूमत जो वारिस हाकिम मां मुंहिंजे तरफ़ों इजाज़त थी साम्हूं मिटीअ ते वेही साईं गुलमो साईं अजीब जुमिलो चयो साईं रोई जॾहिं आले मोहम्मद जे अदब जो ख़िलाफ़ जो वॾा बीठा हुजनि नंढड़ा वेही रहिया ए साईं न वेहंदी मां जेसिताईं अम्मा ज़ैनब न ए साईं न वेहंदी मां जेसिताईं अम्मा रुबाब आले मोहम्मद जे अदब जे ख़िलाफ़ जो वॾा बीठा हुजनि नंढड़ा वेही रहनि ए साईं न वेहंदनि जेसिताईं अम्मा मुंहिंजी पुफी ज़ैनब न वेहंदी अम्मा मुझी भेड़ कुबरा बस आजादारो मोमिनो दरबारों ने भाई दी जिंदान शाम में पहुंची सुबह जे टाइम ते जिंदान जे मथा पखी गुजरंदे ॾिसी चया सजाद ॿुधा ही काॾे था वञनि सजाद इमाम रोई फरमाया सकीना तुंहिंजे सवालनि मूं सजाद जी चिठी ॾाढी बणाए छॾी शाम जे टाइम वरी गुजरंदे ॾिसी चया भला हाणे ॿुधाए काॾे था वञनि सजाद इमाम रोई फरमाया भेण पंहिंजे वतन ते था वञनि रोई फरमाया हिननि जो कोई वतन आहे पंहिंजो कोई वतन न आहे सजाद रोई फरमाया सकीना ॿियूं भले वतन जो तांगो कनि तोखे त हिते शाम में टिकणो आहे अजरुकुम अल्लाह सफ़र जी कंहिं तारीख़ ते हुसैन जे सीने ते सुम्हण वारी ज़िंदान में मिटीअ ते सुटी पई ज़िंदान में बाबे खे चई बाबा जा वेण करे उथी साइण रुबा परचाइण चाहियो सकीना ख़ामोश न थी साइण कुबरा परचाइण चाहियो सकीना ख़ामोश साइण ज़ैनब परचाइण जे लाइ जोगियो थी मां खे रोई कदी अम्मा मुंहिंजो बाबो हुसैन जो आयो हाणे काॾे वियो अम्मा मुंहिंजो बाबो जो ज़िंदान में मूंखे वठण आयो मुंहिंजो बाबो साइण रोई फरमाए थी सकीना सचे पीउ जी जीअं तोसां मिलण आयो हूंदो हुसैन मूंसां न आहे मिलियो अजरुकुम अल्लाह बस आजादारो मोमिनो बीबियुनि जा वेण बलनि थिया कमीनो जो कमीनो सिपाही अचे चयो क़ैदी हाकिम जो हुकुम आहे हिन भेण जे रोअण जा आवाज़ बंदि कर वरना अनोखो ज़ुल्म कंदो मां इमाम फरमाईंदा हिकु दफ़ो बाबे जो सिर ॾे मां इमाम थी वाइदो थो कयां वरी मुंहिंजे भेण जे रोअण जा आवाज़ न ॿुधंदी इमाम वो जाने पियो न होंदी न वेण कंदी बस आजादारो मोमिनो कमीने जो कमीनो सिपाही इमाम हुसैन जो सिर तश्त ते रखी तश्त जे मथां कपिड़ो ॾेई करे कैदी इमाम जे हथनि ते हुसैन मौला जे सिर वारो तश्त रखी मोटियो जीअं जो सजाद इमाम भेण जे साम्हूं तश्त खणी आयो न तश्त जे मथां हो साईं गुल मोहम्मद साईं कपिड़ो ॾिनल ईरान जे मसाइफ़ खाना काफ़ीअ जा जुमिला आहिनि कपिड़े ते जो नज़र पई न
साइड सकीना रोई चंदी बिरादरम मन अज शुमा ताम नखास्तम सजाद मातो करो कोई खादो तो नारे गुरु सजाद न मुखे भूख लगी आ न मुखे उन लगी आ मुखे न बाबे जी सिक लगी आ सजाद पानी मिलंदो मां तुंहिंजा ज़ंजीर ठारी दियम सजाद मुखे भूख उन न लगी थई मुखे बाबे जी सिक लगी साइण सकीना जे पीउ जे ज़ख्मी सिर ते निगाह पई सॼे जा वार खबे जा वार सॼे चेहरे ते चमाटुंडा निशान गर्दन ते खंजर जा दाग लपन ते हाय सकीना जा वेण साइण सकीना ज़िंदान में सिधी सुम्ही आगा साबिर शकूर लिखंदा हुसैन जे सीने ते सुम्हण वारी ज़िंदान में सिधी सुम्ही 32 वेण कया अदादारो मोमिनो पीउ जो सिर सीने ते रखी वेण करे चेती बाबा ओ मुंहिंजा करीम बाबा बाबा के तू मुखे सीने ते सुमारींदो जो मुंहिंजे सीने ते सुम्हिया ये वेण करे चेती बाबा शाम वार पियो थियो त नरम नरम बिस्तरन ते बाबा तुझे सीने ते सुम्हण वारी सकीना ज़िंदान में मिट्टीअ ते सुम्ही बाबा ज़िंदान जी मिट्टी मूं सकीना जो गोश्त खाई वया बाबा मुंहिंजे जिस्म ते हॾनि को सवाइ कुझु ई न बचो बाबा काश मुंहिंजे अखियुनि में बीनाई न हुजे ओ मां बाबा तुझो सोणियो रंगू वढियल न ॾिसां बाबा ॿुधाए मूंखे बचपन में यतीम कंहिं बणायो बाबा ॿुधाए तुंहिंजी सोणी ॾाढी खून सां रंगीन कंहिं बणाई बाबा ॿुधाए खोलीअ जे तंदूर में राति कीअं गुज़ारी बाबा मूंखां पुछिया तुंहिंजा कातिल मूंखे टमाटो कीअं हणंदा बाबा ॿुधाए नेरे जे नोक ते सारी कीअं कयई मूंखां पुछिया उथनि घोड़नि सां कीअं टोड़ंदी आई एतिरे में सकीना जो आवाज़ बंदि थियो सजाद इमाम फरमाए थो इन्ना लिल्लाह अम्मा मुंहिंजा कंडा कढण वारी भेण अकेलो अम्मा मुंहिंजा ज़ंजीर ठारण वारी भेण अकेलो करे अजरुकुम अल्लाह साइण न फरमायो तो सजाद ओ मुंहिंजी दिलि चइण जे पीउ के करबला में गुस्ल कफन न ॾिनो हुयो मुंहिंजी दिलि ते शाम में सकीना के गुस्ल ॾियारियां सजाद इमाम चयो तो अम्मा जेके पीअण लाइ पाणी नथा ॾियनि उहे गुस्ल लाइ कीअं ॾींदा अदादारो मोमिनो वरी बि एतिरो पाणी मिलियो जो जॾहिं सैयद सजाद क़ैद निभाए नाने जे वतन ते आया मौला जने को हुक्मदार खे वुज़ू कंदे ॾिसी मौला जने उछिलारूं ॾेई रुना उहो त ॿधी चए थो मौला छा मां वुज़ू ग़लत करे रहियो आहियां इमाम फरमाईंदा तुंहिंजो वुज़ू त सही आहे काश शाम में एतिरो पाणी ॾियां मां भेण खे गुस्ल ॾियारां अदादारो मोमिनो ॿुधायो गुस्ल खां पोइ छाजी ज़रूरत हूंदी आहे शाम जे ज़िंदान में गुसाला चइदी क़ैदी भेण जे लाइ कफन जो कपिड़ो ॾे सजाद जो सिर आसमान ॾे खॼियो रोई चए थो या अल्लाह मां वॾो ग़रीब आहियां या अल्लाह मूंखे 4 सालनि जे भेण जे लाइ कफन जो कपिड़ो कोन्हे एतिरे में सजाद इमाम सोचियो हूंदो जीअं बाबे हुसैन अकबर जे कातिलनि खां असगर जे लाइ पाणी घुरी हुजत तमामु कई भेण जे लाइ कफन जो सवाल कयां सजाद इमाम अञा सोचियो हूंदो सकीना जो मैयत हलियो हूंदो आवाज़ हूंदो सजाद जे शहर में बुरकन लुटण जो रवाज हुजे उहे
कफना ओ मुझे कफन जो सवाल न कजा अज़ादारो मोमिनो भेण जो जनाज़ो खणी सैयद सजा शाम जेके मोड़ ते आयो शाम जो तू वधी करे चंदो कैदी हथन ते छा थई इमाम फरमांदा नंढी भेण जो जनाज़ो आ और तू चंदो कैदी ज़ियारत काईने इमाम फरमांदा अची ॾिसो जीअं ॾिठो सकीना जे चेहरे ते काराई नीरा दागा मोते मातम करे चंदो कैदी एॾो ग़रीब जो भेण जो इलाज भी कराए न सघियो इमाम फरमांदा मुंहिंजी भेण बीमार त न हुई करबला खां शाम ताईं जंहिंजी दिलि पई चए सकीना खे चवा या हुसैन या हुसैन या हुसैन